जेकबाबाद जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते हिक जवाबदार खे फाही ॿिनि भाइरनि समेत टिनि जवाबदारनि खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? मां इहो ॿुधाईंदो रहां त जेकाबाद जे अदालत में जेको आहे त अॼु केस जी ॿुधणी थी आहे। हिकु जवाबदार खे जेको आहे उनखे फाही जी उनखे सज़ा ॿुधाई वई आहे ऐं उन जा जेके ॿिया भाइर आहिनि उन्हनि खे जेको आहे उमिरि क़ैद ऐं ॾंड जी जेका आहे उन्हनि खे सज़ा जेका आहे अदालत सॻोरी ॿुधाई आहे। अव्हांखे इहो ॿुधायां त सेकेंड एडिशनल जज ग़ुलाम अली कनासरो जी अदालत में मक़तूल मोहम्मद असलम बंगलाणी जे क़त्ल जो जेको केस आहे उन जी जेका आहे त अॼु ॿुधणी थी आहे, जंहिंमें अदालत सॻोरी जवाबदार फरहान बंगलाणी खे फाही जी जेका उनखे सज़ा ॿुधाई आहे ऐं उन जा जेके ॿिया भाइर आहिनि क़ासिम बंगलाणी, हाशिम बंगलाणी समेत अब्दुल रसूल बंगलाणी खे जेको आहे उनखे उमिरि क़ैद ऐं उन्हनि खे ॾंड जी जेका आहे त अदालत सॻोरी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ॿिया जवाबदार जेके आहिनि उहे ॾंड न भरंदा, उन्हनि खे वधीक जेको आहे त क़ैद काटणो जेको आहे पवंदो। मांखे इहो ॿुधायां त 6 अप्रैल ते जेको आहे उन्हनि 2019 ते मुबारकपुर थाणे जी हद में नौजवान खे जेको आहे उन्हनि क़त्ल कयो। उनजे क़त्ल करण जे वाक़े जो केस जेको आहे मुबारकपुर थाणे ते दाख़िल थियो हुयो। उन खां पोइ अॼु जेका आहे त अदालत सॻोरी में केस जेका ॿुधणी थी आहे, हिकु जवाबदार खे उनखे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे ऐं ॿिया जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे जेको अदालत सॻोरी ॾंड जी जेका आहे सज़ा ॿुधाए छॾी आहे। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।